जॾो लॻ 1.5 महीनो अॻु मुंबई ना अगवा थियल 13 साल नीगर वज वठी कैद मां आज़ाद थी घर पहुची वियो। ॻोठ मोहसिन खान चांडे वासी 13 वरनि जो नीगर अब्दुल गफूर चांडो 1.5 महीनो अॻु सामारे शहर मां गुम थी वियो। हुन सिलसिले मीडिया सेंटर जॾो ते नीगर अब्दुल गफूर ऐं संदसि वालिद गुलाम चांडो साफ़िन खे ॿुधायो त संदसि 3 पुट जेम्साबाद जे मदरसे में पढ़नि था। गुज़िरियल ईद जे मोकलूं ख़त्म थियण बाद हू जेम्साबाद वञी रहिया हुआ त मुंहिंजा 2 पुट नंढड़े अब्दुल गफूर खे सामारो बस स्टॉप ते विहारे शहर में टोपियूं वठण विया, जितां उन्हनि जी बिरादरी जा माण्हू नंढड़े अब्दुल गफूर खे कारे रंग जी करोला में विहारे नशो ॾेई बेहोश करे खणी विया हुआ, जितां वज वठी हू पाण घर पहुतो आहे। हुन अख़्तियारनि खे अपील कई त पुट खे अगवा कंदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। असीं 3 भाउ असीं सामारे कोच अॾे ते 2 भाउ विया मुंहिंजा टोपियूं वठण। ऐं ते बीठोसि कोच अॾे ते अची कार ब्रेक ॾिनी। हुते हाजी इस्माइल कार मां लही आयो। चई केॾे थो वञे? मूं चयो जिम्साबाद। चई हलिया त हलूं। मूं चयो मुंहिंजा भाउ अचनि पिया हलूं था। चई हो अचनि था पिया हलूं था, तूं वेह। वेठुसि अंदरि कार में। 5 ॼणा हा, 4 सुञाणा थो, 5 कंदो सुञाण। माण्हू जेके बिरादर जा मुंहिंजा 4 माण्हू ही छोकिरो मुंहिंजो सुञाणे थो, 5 माण्हू ही कोन थो सुञाणे। उन खां पोइ 2.5 महीननि खां पोइ जेको मूंखे वञी मिलियो आहे लाड़काने में, फेसबुक ते हुननि फ़ोटो मोकिलिया। असीं हुनखे वठी आया आहिनि। 8 ॾींहं थी हलिया आहिनि। अञा बि को बि असांजो इंसाफ़ कोन थियो आहे। पुलिस को बि क़दम साईं कोन कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।